सुजावल शहर गंदगी जे वर चढ़ी वियो ऐं शहर सुजावल बीमारियुनि जो मर्कज़ बणियल। 1 करोड़ 4 लख बजट रखंदड़ टाउन कमेटी सुजावल जा वार्ड खंडरात में तब्दील थी विया। शहर जे वार्डनि जी सफ़ाई सुथराई न थियण करे गचियुनि मां गुज़रणु ॾुखियो थी वियो आहे। गंदगी ऐं गटरनि जो पाणी पीअण करे केतिरियूं ई ख़तरनाक बीमारियूं ॿारनि में जनम ॾियण लॻियूं आहिनि। सुजावल जी तंज़ीम शहरी इताद जे अॻवान अकरम मेमन, मुनीर अहमद, नसीबुल्ला हैदरी, आमा अब्दुल गफूर ऐं ॿियनि ॿुधायो त शहर सुजावल जी करोड़नि जी बजट अचे थी, पर पतो न आहे किथे ख़र्च थी रही आहे। शहर सुजावल मोइन जो दरो लॻो पियो आहे। वार्डनि जी सफ़ाई नथी थिए, उन्हनि सबबु केतिरियूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। शहर मां लंघण बि ॾुखियो थी वियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में शहरियुनि जे घरनि अॻियां गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। शहबाज़ मेमन, शाइन न्यूज़, सुजावल।